हिकिड़ो गैर मुक़लिद जमातुल मुस्लिमीन जे मूं वटि आयो, दोस्त हुयो। असां सभिनी सां मिलूं जुलूं था, मुबैदनि सां असांजो वॾो तकरार न आहे। जेतिरी इख़्तिलाफ़ जी हैसियत हूंदी ओतिरो इख़्तिलाफ़ हूंदो। ॻाल्हि सम्झ में आई? जंहिंमें इख़्तिलाफ़ हूंदो उन में जुदा हूंदासीं, जंहिंमें न आहे त जिते इतफ़ाक़ आहे त इतफ़ाक़। हाणे जॾहिं उहो आयो मूं वटि त मां हुन खां 4 सिर्फ़ु शयूं पुछियूं। उहो जमातुल मुस्लिमीन जो पुछियोमांसि त सुन्नत छा खे चइबो आहे? हुन जो जेका शइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे उहा सुन्नत आहे। जेका बि शइ साबित आहे उहा सही आहे। सुन्नत ते अमल करणु छा आहे? चई लाज़मी आहे। इहो बि सही आहे। जेको सुन्नत ते अमल न करे उन लाइ छा हुकुम आहे? चई त ईअं त हाणे असां बि पाण बि कंहिं ते नथा अमल करे सघूं, इहो गुनाह आहे। सुन्नत ते अमल न करणु छा आहे? मां जेको सुन्नत ते अमल न करे, अमल न करण खे गुनाह बि न सम्झे त उहो छा आहे? गुनाह खे गुनाह बि न सम्झे त इहो काफ़िर आहे। मैं बसि 4 ॻाल्हियूं मां पुछियूं मैं त सुन्नत छा खे चइबो आहे? तुंहिंजो नबी साईं खां जेका शइ साबित आहे सुन्नत आहे, उन ते अमल करणु लाज़मी आहे। जे अमल को नथो करे त गुनाहगार आहे, जे अमल बि न करे गुनाह बि न सम्झे त काफ़िर आहे। ईअं चई न? चई हा। मां चयो बुखारी शरीफ़ में लिखियलु आहे, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यग़्तसिलुल जनाबत बिस्साए, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतबज़्ज़उ बिल मुद्द। नबी साईं मुद्द पाणीअ सां वुज़ू फरमाईंदा हा ऐं साह पाणीअ सां गुस्ले जनाबत फरमाईंदा। इहो बुखारी मुस्लिम में लिखियलु आहे। पुछो मां आहे। हाणे नबी साईं खां साबित थियो न। हाणे इहो छा थी पियो? सुन्नत। इन ते अमल करणु छा आहे? लाज़मी। अमल करणु छा आहे? पुछो मां तव्हांजी जमातुल मुस्लिमीन इन ते सॼी अमल कंदी आहे? चई न। भला कोई कंदो आहे? मां नथो सम्झां। मां चयो सुन्नत ते सॼी जमायत अमल नथी करे त इहा जमायत सॼी गुनाहगार आहे या न? हाणे चुप, हाणे चुप जो रोज़ो रखी। पुछो मां भला इन खे तव्हां गुनाह सम्झंदा हो? त असां मुद्द पाणी सां वुज़ू नथा कयूं, साह पाणी सां गुस्ल नथा कयूं, असां इहो गुनाह था कयूं, इनखे गुनाह सम्झंदा हो? चई त न। मां चयो जमातुल मुस्लिमीन थी या जमातुल काफ़िरीन? तूं पाण ॿुधाए, मां त कुझु न चयो। इहे चंद सवाल यादि कयो। जाते जाते इहे असांजा मुंहिंजा अलहमदिल्ला सॼे पाकिस्तान में हलंदा। जेके असांजा मुतअल्लिक़ीन आहिनि जाते जाते उहे आहिनि, जाते गुफ़्तगू थिए थी, जाते जाते असांजे दोस्तनि इहे ॻाल्हियूं हुन सां कयूं आहिनि। वरी ॿीहर हराम जो वरी ॻाल्हाइण लाइ अचे। ॻाल्हि सम्झ में आई? हे कुझु बुनियादी चीज़ूं कुझु सम्झी करे अॻिते हलंदासीं, इनशा अल्लाह मामिलो आसान थी पवंदो। दुआ घुरूं। मुद्द जेको आहे इहो 1/2 किले जो कुझु ॿधो थींदो आहे, 2.5 पाउ जे अंदरि। साओ जेको आहे उहो 2 क़िस्म आहे, हिकिड़ो 3.5 सेर, हिकिड़ो 2.5 सेर। इहो पाणी आहे। अच्छा साईं, मूंखां ज़ोर क़ज़ा थी वई आहे, मां असर में अॼु पहुतो आहियां, त हू चवंदा हाणे तूं नियत कर ज़ोर जी, जो महिल जमात जो टाइम आहे, तूं असर जो अञा टाइम आहे, पोइ वरी तूं अलॻि असर पढ़ंदो, त इहा निमाज़ मुंहिंजी थींदी ज़ोर जी अदा या न? इमाम असर पढ़े ऐं मुक़्तदी वरी ज़ोर पढ़े। जी हा, उन में पोइ नियत ज़ोर जी कर। एॾो लाचार कोन्हे। जे जमायत हले थी त अॻु में असर पढ़े, उन खां पोइ वरी ज़ोर क़ज़ा करे पढ़े। अच्छा, अॻु में तकलीद छा आहे इहो सम्झणो पवंदो न। इहा तकलीद छा आहे? इहो जेको मूं अर्ज़ु कयो न आख़िर में, त कंहिं बि मोतमद अलाए शख़्सियत जी इज्तिहादी राय मञणु, अहिड़े ख़्यालु कर मञणु जाइज़ आहे या हराम आहे, इहो मञणु तकलीद आहे, हराम चवणु तकलीद न आहे। ईअं चई पुछूं ॿिए पोइ ॻाल्हाए ॾेखारे थो। इहा सम्झ में आई? जीअं साईं तव्हां अर्ज़ु कयो त जेको नबी साईं ॿी पेशाब कयो, इहा हदीस आहे पर सुन्नत न आहे। सुन्नत न आहे त इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त हाणे अहिड़ो माण्हू अकल हदीस मौलवीअ कुझु ॾींहं अॻु में
जलसे आम में माण्हू खे चयो त हनफियुनि वटि हिकु औरत खे मुड़ुसु तलाक ॾिए त उन सां ॿियो मर्द राति गुज़ारे उहा औरत पहिरें मुड़ुस लाइ हलाल थी वई। असांखे सम्झाईंदा, शुक्रिया। इहो क़ुरान में आहे पुटु। मर्द जेकॾहिं औरत खे टे तलाकूं ॾिनियूं हाणे उन लाइ हराम थी वई। हाणे अलाह साईं फरमाए फ़इन तलक़हा फला तहिल्लु लहू हत्ता तनकिह ज़ौजन गैरहू। जे तलाक ॾिनी आहे पहिरीं हुनजी इद्दत गुज़रंदी, इद्दत गुज़रण खां पोइ ॿिए कंहिं सां निकाह करे, शादी करे। जॾहिं ॿिए सां निकाह कई उहो ॿियो मुड़ुसु मरी वञेसि या ॿियो मुड़ुसु तलाक ॾिएसि, वरी इद्दत वेंदी। उन खां पोइ जे पहिरें सां करे त भली करे, त क़ुरान में आहे। हनफियुनि वटि हनफी क़ुरान खे मञींदा आहिनि त हनफियुनि वटि बि इहो आहे। हलाल जो वजूद आहे क़ुरान में, बाक़ी छा आहे? शिया चवंदा आहिनि अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु 70 मुरबा मील ते हुकूमत कई। पोइ वाक़ई करबला वक़्तु सिर्फ़ 72 साहब मौजूदु हुया, ॿिया किथे हुया? हीअ हाणे सवाल ठहियो। हज़रत मुआविया जी हुकूमत ये 70 मुरबा मील ते, हिन सम्झो ई न आहे बाबा, ईअं न आहे, सम्झो? जेको आहे हुकूमत परे ताईं, करबला में जेके माण्हू हूंदा उहे हूंदा नी। हुकूमत पाकिस्तान जा सभु पाकिस्तानी माण्हू हिकु जाइ ते गॾु आहिनि, ईअं आहे? सवाल पर ॿीहर सिखी लिखिजांदा। यज़ीद बाबति असांजो अक़ीदो कहिड़ो हुजणु घुरिजे? यज़ीद अक़ीदे जी ॻाल्हि आहे, मारे छॾे यार। हाँ हिन महिल ताईं केतिरा बादशाह थी गुज़रिया आहिनि, उन्हनि जे बारे में कहिड़ो अक़ीदो रखूं? हाँ साईं, अक़ीदे जी ॻाल्हि ई न आहे, बादशाह आहिनि, सम्झा? हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कूफिन ख़त लिखी घुरायो, शहीद कयोसि। जेके जेके उन हज़रत हुसैन जे ज़ुल्म में शरीक हुअनि सभु लानती आहिनि, सम्झो था? हो फिलाणा जेके आहिनि रुगो यज़ीद खे कतारींदा अथव, ॿियनि खे न, ॿिया माइट अथनि। हाँ, तंहिंजे करे यज़ीद त उते हुयो ई न। जेके हुया जिन ख़त लिखिया, एॾो ज़ुल्म ज्यादती कयो, धोखो कयो, उन लिखे में नालो न आहे। यज़ीद ते शादी करे आ त हज़रत मुआविया जो पुटु हिन करे मामो निगो मामो, सम्झा? तो हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु हज़रत मुआविया जंग में हक़ ते केरु हुयो? वाह वाह। दीन जे कहिड़े मसइले में लड़ाई? दीन जे वुज़ू, निमाज़, रोज़ो, हज हुई। दीन में ॿिन्ही दीन साॻियो हो, ॿियो दीन में ॿई छा हुया? हक़ ते आनी। दीन ॿिन्ही जो साॻियो त दीन में ॿई हक़ ते आहे न। बाक़ी जंहिं मसइले ते इख़्तिलाफ़ हुयो, जॾहिं पाण पुछूं न तव्हां छा था चओ त पोइ त असां फतवा ॾियूं नी हक़ ते केरु आहे। उन ॻाल्हि में न, जंहिं ॻाल्हि में हूंदो इख़्तिलाफ़, दीन में त ॿई सचा आहिनि न। दीन में ॿई असांजा इमाम आहिनि, ॿई साईं। जॾहिं दीन साॻियो अथनि त पोइ ॿिए ॻाल्हि ते तोखां पुछा न थींदी आहे। माण्हू बनू उमैया कबीले ते तंज़ कंदा आहिनि
त उन जे कबीले वारा अहल बैत जा दुश्मन आहिनि। आओ पुछो जेके अब्बासी बादशाह उहे केरु आहे? उहे त बनु हाशिम जा, हज़रत अब्बास, हज़रत अली जो चाचो। अब्बासिन जो अहल बैत ज़ुल्म कया, उहे त बनु हाशिम जा, उन्हनि खे नथा कतारनि। अबू लहब कहिड़ो ख़बर अथव त ॾसियो? अबू लहब आहे ज़िक्र? हाँ, इहो कहिड़े कबीले जो? बनु उमैया जो, बनु हाशिम जो? बनु हाशिम जा कुल भला, बनु उमैया जा कुल ख़राब आहे। बनु हाशिम बनु उमैया इहा हिकिड़ी माना ठगी आहे। बनु माना औलाद, आदम जी औलाद, हज़रत आदम जी औलाद सभु भली आहे। हज़रत याकूब जी औलाद बनी इसराइल सभु भला आहिनि। हज़रत इब्राहिम जी औलाद सभु भली आहे। हाशिम जी औलाद सभु भली आहे, जेके बनु हाशिम था चवनि। अबू लहब एॾो नबी से जो दुश्मन हो जो पहिरें मौक़े ते ई मुखालफ़त कयईं। अलाह उन जे बारे में सूरत लहब नाज़ुल फरमाई। हीअं आहे या न? वरी साईं जन जाते वञी तबलीग कनि, पोयों वञे पुछी पुछी काॾे वियो काॾे वियो, उते वञी माण्हुनि खे चइबो आहे चरियो थी पियो आहे, हिन ॻाल्हि न मञी था सघो। केॾो नबी से गीज़ाए पियो। बदर जे मौक़े ते हिन लश्कर तयारु करे नबी से जे क़त्ल लाइ मोकिलियो। जॾहिं शिकस्त थी बदर जे मौक़े ते, मुस्लमाननि जी फतह थी, अबू लहब जे लश्कर जी शिकस्त थी, त हिनखे एॾो सदमो आयो जो हिन सदमे बि बीमार थी पियो। 7 ॾींहं या 10 ॾींहं मरी वियो। इहो भलो? हा बा। ऐं जेके नबी से जा ग़ुलाम थिया, मुस्तफ़ा जा ताबेदार थिया, ऐं बनु उमैया कुल ख़राब थी विया। इहो रुॻो लुचाई आहे, ॿियो कुझु न। निकाह अचे थो शीयनि सां, निकाह जाइज़ आहे, अञा न सम्झो अथव? हा बा। इहो मुफ़्तिन साहिबनि खां पुछ, हिंदुनि सां कादियानियुनि सां निकाह जाइज़ आहे? जे न कनी त पोइ जेको उन्हनि खां वधीक काफ़िर आहे उन सां बि न आहे। लाज़मी शीयन सां निकाह कंदा आहिनि, पंहिंजा सुन्नी अथव। हिकु आलिम आहे जंहिंखे सभु माना भलो था सम्झनि, पोइ उहो छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वारिस आहे? छा असां शीयनि सां ॾे वठि करे सघूं था? मसइलो पंहिंजा पैसा ॾेई उनखां का शइ वठणु, अच्छा दुकानदारी जी ॻाल्हि आहे। दुकान दुनियादारी में जेका थो ॿिए शइ नथी मिले त पोइ ॾेती लेती बज़ाहिर माण्हू करे सघे थो, मजबूरी। बाक़ी जेको आहे बचे त भलो आहे। जेको शीय खे काफ़िर न सम्झे उन बाबति असांजो अक़ीदो छा हुजणु घुरिजे? जेको काफ़िर खे काफ़िर नथो सम्झे त छा थो सम्झेसि? मुस्लमान थो सम्झे न। कंहिं मुस्लमान खे काफ़िर चवण बि सम्झण बि गुनाह आहे, कुफ़ुर आहे। ऐं कंहिं काफ़िर खे मुस्लमान सम्झण बि कुफ़ुर आहे। तंहिंजे करे बचो। कंहिं कादियन में वधीक काफ़िर केरु? हा, या बराबरि आहिनि। जंहिं हथरादू दीन ठाहियो आहे उहो उनखां वधीक काफ़िर आहे। कादियानी त काफ़िर आहे ई आहे, हे उनखां वधीक काफ़िर आहे। छो त हिन दीन जे मुक़ाबले में दीन ठाहियो आहे, उनखे इस्लाम थो कोठे। उहो ख़त्मे नुबुवत जो इनकार थो करे, उहो काफ़िर आहे। ऐं उन बि हिकिड़े क़िस्म जी ॿी नुबुवत ठाही आहे, उहो बि बदतरीन काफ़िर आहे। हे बि बदतरीन आहे। पर उन्हनि हिकिड़ो नबी ठाहियो, हे रुॻो नबी नथा चवनि, पर 12 नुबुवत जा ठाहिया अथऊं, नबियनि खां अफ़ज़ल। 12 नबियनि खां ईअं चवंदा आहिनि या न? इल्ज़ाम अथनि, पाण ई चवंदा आहिनि। सम्झा? आख़िरी तरावियूं से रमज़ान जो अची वियो मसइलो, वरी तरावियुनि ते थींदो आहे। तरावियूं से 20 रकातूं आहिनि या 8 रकातूं आहिनि? सुन्नत कहिड़ी आहे? रमज़ान अची वियो, तंग कंदा पए। तरावी जेका आहे उहा हिकिड़ो ज़ाइद निमाज़ आहे।
शरीयत में ऐं नफ़िली इबादत आहे। असां वटि केतिरा ई नथा पढ़नि, उन्हनि खे बि नथा चऊं, हिक बि नथा पढ़नि, असां उन्हनि ते फतवा नथा ॾियूं, सालनि जा साल नथा पढ़नि, सम्झा। त जेको 20 पढ़ंदो हुनखे 20 जो सवाबु थींदो, जेको 8 पढ़ंदो 8 जो थींदो, न पढ़ंदो कुझु न थींदो। इहो एॾो मसइलो न आहे जंहिंजे करे ईमान कुफर जो मसइलो हुजे, सम्झो था। बाक़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 3 रातियूं सहाबा किराम खे निमाज़ पढ़ाई रमज़ान मुबारक में, 3 रातियूं पोइ वरी छॾे विया। इन करे त फ़र्ज़ु न थी पवनि, असां बि हुनखे फ़र्ज़ु न सम्झूं, मथां फ़र्ज़ु न थी पवनि। ऐं उन्हनि जूं रकातूं केतिरियूं, उनजी का वज़ाहत कोन्हे। सहाबा किराम बि पहिरियों 11 पढ़ंदा, 3 वितर, ऐं वरी पोइ 20 पढ़ंदा, 20 ते यको क़ाइमु रहिया। ऐं अहल हदीस वारनि सां 2006 में मुनाज़रो थियो तरावीहनि ते। तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जेके 3 रातियूं निमाज़ पढ़ाई साईं जन, उहे 8 रकाता हूं, इहो साबित तव्हां कयो, 8 रकातूं। उन्हनि पढ़ी रिवायत त नबी साईं जन रमज़ान ऐं गैर रमज़ान में 11 खां मथे न पढ़ंदा, 11 खां मथे न पढ़ंदा। असांजे बीबी आशा जी रिवायत आहे, इहा त घर जी निमाज़ आहे। उहो 3 रातियूं जेका मस्जिद में जमायत खे पढ़ायूं, को मर्द रिवायत करे न, जिन कॾ पढ़ी, बीबी सां त घर जी ॻाल्हि थी करे। कंहिंजे बि घरवारी खां का माण्हू ॻाल्हि पुछे मुड़ुस जे बारे में, त उहा घर जी ॿुधाईंदी या ॿाहिरि जी ॿुधाईंदी? इन में सवाल ई घर जो हो। रमज़ान गैर रमज़ान में इहो तहजुद हुयो। रमज़ान में साईं जन पढ़ी, उहा ॿुधायो केतिरी, सम्झा। नतीजो ॻाल्हि इहो निकितो, 2-3 दफ़ा उन्हनि बि बयानु कयो, मां बि कयो, मां सभिनी खे चयो, हाणे हिननि जो इल्मु बि पूरो थी वियो, मां जवाब ॾिना हिननि जा। इहो रमज़ान जो गैर रमज़ान जो इहो घर जो मसइलो आहे। जेके नबी जे 3 रातियूं पढ़ायूं, उहे ॾेखारनि न त 8, उहे अथनि त ॾेखारनि हदीस। हाणे तव्हां फ़ैसिलो ॾियो त हिननि जेका ॻाल्हि कई, 8 तरावीहूं हदीस मूं ॾेखारियऊं, सम्झा। टाल मटोल थी, हिकिड़े मूंखे जो छॾे विया, यार बसि हाणे बसि। मां चयो अॼु फ़ैसिलो वठंदोमांव, क़ुर मथे ते रखी। मां उथियुमि, क़ुर मजीद रखी, उहो बि 8 जो क़ाइलो रखियोमांसि मथां। ॿुधाए त हिन 8 पूरियूं कयूं, 8 हदीसूं ॾेखारियूं, नबी जे 8 रकातूं पढ़ियूं। त हो हमरा बहस करणु लॻो, ऐं तव्हां बहस न कयो न, तूं ॿुधाए न। हुनखे चई, मां तोखे केतिरनि सालनि खां चवंदो थो अचां त इन मूं 8 तराविया न थींदियूं आहिनि साबित, ऐं मां लिखियो त 8 तरावियूं साबित न थियूं। मां हुनखे चयो सही कर, हुन ते सही कई। ॿियनि 20 माण्हुनि खां सही बि वरिती, सम्झा। मां चयो हाणे असां खां पुछो, असां 20 छो पढ़ंदा आहियूं, पुछो न। हुननि जो मुंहुं ख़राबु थी वियो, 8 साबित, छा पुछूं हाणे, सम्झा। अॻिते वधीक बहस न हलायूं। 2006 जो ॻाल्हि, 6 जी ॻाल्हि आहे। 2006 खां गुज़री वियो, 7 खां वठी अॼु ॾींदे उहा मस्जिद असांजे हथ में आहे, उते 20 तरावियां थींदियूं आहिनि, अल्हम्दुलिल्लाह। बहस जी जेतिरी हैसियत हुजे ओतिरी रखिजे। बरेलवीअ जे पोयां निमाज़ पढ़ी सघूं था? बरेलवियुनि जे पोयां निमाज़, बरेलवी को मज़हब न आहे मुंहिंजे मालूमात मुताबिक़।
बरेलवी को मज़हब न रस्म और रवाज इकट्ठ लॻण जो नालो बरेलवी आहे। इल्म जी तहक़ीक़ न हुजे जेको मज़हब न आहे। मज़हब हूंदा जंहिंजा किताब जुदा हुजनि, सम्झा, तफ़सीर हदीसूं फ़िक़ जुदा हुजे। हिते ई न आहे। तंहिंजे करे जंहिंमें बि शिरक जी बूं आहे उनजी पंहिंजी इबादत ई बेकार आहे त पोइ जी बि न थींदी, सम्झा। ऐं तव्हांखे ख़बर आहे त बरेलवियुनि में त इहा हिन दौर वारनि में जेसिताईं असांजी मालूम आहे त आहे त इहा बीमारी अथनि ई अथनि। मां फ़ौक़ल असबाब ताक़त जो मालिक अलाह खां सां ॿियनि खे सम्झंदा आहिनि, मुख़्तार कुल अलाह खां सां ॿियनि खे सम्झंदा आहिनि। त इहे अक़ीदा क़ुर जे ख़िलाफ़ आहिनि, इहे शिरकी आहिनि। इहो जेको आहे उनजो निमाज़ पंहिंजी जी माण्हू हिफ़ाज़त करे, अहिड़नि माण्हुनि जे करे निमाज़ न पढ़े। बस माण्हू ईअं पाण पढ़े, अकेलो पढ़े। अकेलो पढ़े, निमाज़ आहे अकेली न, जमायत मोमिननि सां गॾु आहे। बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यंफ़अना व रब्बि ज़िदना इल्मन नाफ़िअन वरज़ुक़ना या अल्लाह आमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।